जय प्रसाद आरोग कंचन देही, जंहिंजी कृपा सां कृपा अगले जी खुशी में प्रकट थींदी आहे, चवण सां न मिलंदी आहे। पोइ त ॾाढी हल्की शइ थी वञे जेका जंहिंमहिल तूं चओ मिली वञे, न कंहिं पैसनि सां मिलंदी आहे, न कंहिं बुद्धि बल सां मिलंदी आहे। जय प्रसाद आरोग कंचन देही, तुंहिंजी देही निरोगी अरोगी अहिड़ी जो कंचनवत कोमल सुंदर, पहला सुख निरोगी काया, पहला सुख ओहो जीव खुश जहान खुश। फारसी वारे लिखियो तन दुरुस्ती, तन दुरुस्त आहे हजार नेमत, हजार नेमतों। हाँ? तन दुरुस्ती, तन दुरुस्ती यानी तंदुरुस्ती गडियल चवंदा तंदुरुस्ती, मां शुद्ध अखर कयो अखर खे तंदुरुस्ती चयो वेंदो आहे, पर शुद्ध अखर आहे तन दुरुस्त। तन दुरुस्त आहे ठीक आहे त हजार नेमत आहिनि। बीमार थियण ही पाप आहे। बीमार थियो स्वतंत्रता हटी, परतंत्रता आई तूं ॿिए जी शेवा भरजांइ, बस इहो ई पाप थी पियो। शेवा करण लाइ ठही आहे, वठण लाइ न ठही आहे, बस इतां ई पाप शुरू थियो। तूं ॿिए जे सहारे थी वई, गुलामी हथ सां ख़रीद के इंद्रनि जो गुलाम थी करके बीमार करे विधुई, तूं ॿियनि जो गुलाम थी पए। राम राम राम। वॾो पाप इहो आहे बीमार थियण, इहो वॾो पाप आहे। जय प्रसाद आरोग कंचन देही, प्रभु इहो सुख तुंहिंजी बपोती कान्हे जेका तूं बेख्याली में गुज़ारे थो। ॾाढो संभालणो आहे, ॾाढो संभालणो आहे। इन लाइ जो बचाव कहिड़ो आहे, असांजो सुख बणियो रहे। स्वास्थ्य के लिए दो चिकित्सक, तंदुरुस्ती बनाने जे लाइ ॿ डॉक्टर खपनि असांखे। कहिड़ा? हिकु संयम, ॿियो परिश्रम। इंद्रनि ते नियंत्रण ऐं शेवा, परिश्रम। असांखे सुख बणाए रखणो आहे शरीर में, तो संयम और सेवा। श्री राम। दो चिकित्सक। हे भेलाई में 9 सेक्टर मशहूर आहे। रूस वारनि कारखानो विधो 55 में, उतां जी शुक्रा परिवार जेके रायपुर जा मालिक आहिनि मध्य प्रदेश जा, उन्हनि हणायो हो। असां 56 में साईं बाबा हलिया उते। तो उते हिकिड़े मरीज़ को मां पुछियो, मोटियो पियो चवां त भित ते पॉइंट लिखियो पियो, पर उनखे पोची लॻल हुई चूने जी, पर अखर मिटियो न हुयो। नज़र वई, मुंहिंजी पॉइंट नज़र हूंदी आहे। मूर्ति अरबन जी हुजे ओॾे न वेंदी नज़र, पॉइंट ॾे वेंदी। पॉइंट जीवन आहे। स्वास्थ्य के लिए 2 चिकित्सक। हाँ? संयम इंद्रनि जो, इंद्रनि जो नियंत्रण, इंद्रनि खे मन इंद्रनि जो नियंत्रण और गॾु हुन सां शेवा। ॿिए जे लाइ सुठो भाईंदो, तॾहिं ॿिए सां सुठो ॿोलींदो, तॾहिं ॿिए जी शेवा कंदो।
पंहिंजे कामनाउनि वासनाउनि खां संतोष आणींदो, उन संयम में आणे करे तॾहिं ॿिए जी शेवा कंदो, उन दया प्रकट थींदी। प्रभु जी याद सां मन में संतोष ईंदो, तॾहिं दया प्रकट थींदी, तॾहिं दान कंदो। तन जो, मन जो, धन जो, वक़्त जो। श्री राम।